जागो जागो बांग असांजी, दर दर ठक ठक डांग असांजी। जागो जागो बांग असांजी, दर दर ठुक ठुक डांग असांजी। गाए गाए नेठ तगरल गोठ उथारे वींदासीं। नाज़रीन अस्सलाम वालेकुम, नमस्ते। ये थर जो सहरा है ऐं थर जे सहरा जे अंदर असां सां अॼु थर जो ख़ूबसूरत कलाकार दयाल सहराई गॾु आहे। ही उहो दौरु आहे जंहिं दौर जे अंदर इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया जी पंहिंजी जॻह ते अहमियत वारी सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं असीं चाहियूं था त सोशल मीडिया जे तवसुत सां असीं पूरी दुनिया ताईं पहुचूं ऐं समूरे थर जो जेको ही हसीन लैंडस्केप आहे, इन ई लैंडस्केप खे असीं समूरी दुनिया ताईं पहुचायूं। सो उन में असांजी कैफ़े थर जी इहा कोशिशि हूंदी आहे त असांजो कल्चर, टूरिज़म, ट्रेडिशन्स, हितां जो ऑर्गेनिक फूड, असांजा हितां जा जेके डाक धणी आहिनि उन्हनि खे असीं पंहिंजे यूट्यूब जी चैनल जी हिन मदद सां तव्हां समूरनि दोस्तनि, भाउरनि, भेनरनि ताईं पूरी दुनिया जे अंदरि पहुचायूं। सो इन ई सिलसिले जी कड़ी अॼोको ही नंढड़ी ही गैदरिंग आहे ख़ूबसूरत दयाल सहराई सां। दयाल हिन सहरा जो सुहिणो आवाज़ु आहे, सुहिणो माण्हू आहे। सो उनखे असीं वेलकम कयूं था, बल्कि तव्हां बि वेलकम कंदो। ऐं असां वटि सिंध में हिकिड़ी रवायत आहे त पंहिंजे महिमाननि जी आदर भाव सुखड़ी सां कबी आहे। सो हे सहरा आहे थर जो ऐं थर जे अंदरि ख़ूबसूरत लोहियूं ठहंदियूं आहिनि। पोइ सभ खां पहिरीं आऊं असांजे महिमान खे थर जी सोखड़ी लोही पेश कंदुसि। दयाल सभ खां पहिरीं तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां असां वटि आया आहियो। अच्छा दयाल, हाणे पाण पंहिंजी जेकी हिन कचहरी खे कयूं था शुरू, तो तव्हांजी हिकिड़ी सुञाणप जेका आहे सो तव्हांजो ख़ूबसूरत आवाज़ु आहे, सिंध जो ई हसीन एॾो कल्चर आहे, उन खे तव्हां पंहिंजे आवाज़ जे हिसाब आवाज़ जी मदद सां तव्हां कंट्रीब्यूट कयो था। जेकॾहिं ॾिसिजे थो त सूटाड़ जो ॿारु फर्नीचर ठाहे थो, सम्झ में अचे थो त उनखे गॉड गिफ्टेड इहा शइ मिलियल आहे। कंहिं मंगणहार जो ॿारु ॻाए थो त उहो सम्झ में अचे थो त हिन खे हिन जे वालिदीन जे तरफ़ां मिली आहे। ऐं हीउ ख़्यालु कीअं आयो तव्हां खे पढ़ाई जे दौरान तव्हांजे माइटनि मां को माण्हू ॻाए थो या? असल में महिरबानी, तव्हां उते पंहिंजो मोकिलियो न, सुठी ॻाल्हि आहे। ऐं इन ॻाल्हि जे फेवर में आहियां त पंहिंजो जेको तव्हांजो कमु आहे ख़ासि तौर ते आउं उनखे सपोर्ट कयां थो। ऐं पाण उन ख़्याल जो रहियो आहियां त असांजी ख़ूबसूरत सहरा ऐं पूरी दुनिया जी जेका हुस्नाकी आहे हिन काइनात जी, हू मतिलबु ज़रूरु ॿियनि माण्हुनि ताईं वञणु खपे। छा आहे, मुंहिंजो ख़्यालु इहो आहे, ऐं पाण मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय आहे, दुनिया जो को बि कमु कंहिं बि कम्यूनिटी या ज़ात जो न आहे। ऐं हर इंसान दुनिया जे कहिड़े बि सब्जेक्ट या कंहिं बि कम में महारत हासिलु करे सघे थो। महिनत जी ज़रूरत हूंदी आहे उन कम में। जी जी। पाण वटि हिस्टोरिकली पाण जेकॾहिं ॾिसंदासीं त जेका मौसीक़ी आहे, हुन मौसीक़ी में मुख़्तलिफ़ माण्हुनि जो पंहिंजो रहियो आहे। मतिलबु तमामु वॾा जेके नाला रहिया आहिनि, लता मंगेशकर मंगनार न आहे, ऐं मलक अर्जुन मंसूर वेठो आहे, उनखां सवाइ ॿिया तमामु वॾा नाला आहिनि। जगजीत सिंह सां तव्हां वञी कयोसि, उनखां सवाइ असां वटि हिते तमामु अहिड़ा वॾा नाला आहिनि जेके मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ जा आहिनि। वर्ल्ड जा हिन वक़्तु तमामु वॾा जेकॾहिं गज़ल गायक ॾिसंदा, हू तव्हांखे मंगनार ॾाढो भलो ॻाइनि था। असां उनजी बेनता ऐं एतिराम कंदो आहियां। ऐं उहे राग पुश्त बाए पुश्त, सीना ब सीना राग असां ताईं पहुतो आहे। इहो उन्हनि माण्हुनि जो कमु आहे। पर दुनिया में वॾा जेके तमामु वॾा हिकिड़ा गायक आहिनि, जेको मूं हिन मामले जे मुख़्तलिफ़ बहसनि में हिसो वठंदे जॾहिं रिसर्च कई आहे, त उहे ॿियनि कम्यूनिटीज़ जा आहिनि। अच्छा, ज़बरदस्त। एज़ इट इज़ इहा ॻाल्हि ईअं आहे त हिते जेका असां वटि भक्ति तहरीक आहे, उन भक्ति तहरीक में जेको मेन उन जा रूह रवां गायक रहिया आहिनि हिंदुस्तान में, उहो तव्हां पाण हिते जा पाण ख़बर आहे, रिखीअ जी वाणी, सत्संग में हूंदो आहे। भगत सूरदास जी तव्हां हिस्ट्री वञी खणंदो, तव्हांखे हू मुंहिंजी कम्यूनिटी जो मिलंदो पाण।
ऐं तंहिंजे करे इहो जेको भक्ति तहरीक जा जेके मेन जेके पिलर्स हुआ उन्हनि में भक्ति तहरीक ऐं सत्संग जी जेका तहरीक आहे उनजी हिस्ट्री में इहे जेके हेठियूं ज़ातियूं आहिनि इन्हनि कम्यूनिटीज़ जे माण्हुनि बि राग जो पंहिंजे हिसे जो थोरो घणो कमु कयो आहे। उन असर में मुंहिंजो ॾाढो ॻाईंदो अच्छा तव्हांजे ॾाॾे जो नालो भगत रामचंद अच्छा भगत रामचंद धर्म ॻोठ ओ रामचंद धर्म या धर्मवेरी धर्मवेरी हा पहिरीं हो धर्मे जी वेरी पोइ धर्मवेरी हाणे धर्म चवंदा आहिनि त हू ॾाढो पोइ वरी असांजो काको मुंहिंजो राहूमल नालो हू अञा ॻाए थो ज़िंदा आहे ऐं हुनजो हिकिड़ो अलॻि स्टाइल आहे भक्ति अंदाज़ आहे। हुनखां पोइ हुनजे असर में मुंहिंजो सौटु आहे वसंत हरी ऐं हुन ॻायो पोइ हुन असर में मूं वसंत हरी तव्हांजो सॻो सौटु आहे ठीकु आहे। ईअं पोइ शौक़ु थियो ऐं पोइ इन ई ख़्याल सां जेको नंढपण खां मुंहिंजो रहियो ख़्याल त दुनिया जा मुख़्तलिफ़ सब्जेक्ट आहिनि उन्हनि मां जेतिरो पंहिंजी ज़िंदगी में थी सघे पिराइजे ऐं उन में महिनत कजे जेतिरो अॻिते वधे सुठी ॻाल्हि सही आहे ज़बरदस्त। अच्छा कॾहिं तव्हां मिसाल तौरु वसंत जी तव्हां ॻाल्हि कई त वसंत असांजो भाणे जो बि आहे मालनोर में हुनजा जी ॾाढा आहिनि मुंहिंजा बि आहिनि। सो अच्छा ठीकु आहे सो मतिलबु हूअं बि थर सॼो असांजो ॻोठु आहे ऐं तव्हां पहिरीं कॾहिं ॻायो जीअं ज़ाहिर आहे असां सभिनी जेको सो तकरीर जो फ़न या ॻाइण जो स्कूल खां ई शुरू कयो तव्हांजी जेको सो ॻाइण जो तालुक़ु ईअं ई आहे या कुझु मुख़्तलिफ़ आहे? बिल्कुलु ईअं आहे। असल में छा आहे जो असांजे घर में हिकिड़ो ॿियो प्लस पॉइंट आहे मुंहिंजा जेके नानाणा आहिनि हू बि काफ़ी ॻाईंदा हुआ। मुंहिंजो नानो ॻाईंदो अच्छा ठीकु आहे ऐं मुंहिंजी अम्मा उहो गीत ॻाईंदी आहे जेके त उन हिसाब सां नंढपण में उहे गीत बि वणंदा हुआ ठीकु आहे। उन सां गॾु ॻोठ में जॾहिं का बि रिहाइण थींदी हुई त पोइ हिकिड़ो मतिलबु की शुरू में माण्हू जो हिकिड़ो आइडियल हूंदो आहे न को न को माण्हू लॻंदो आहे त असां वटि शुरू में जेके भगत हूंदा हुआ उनजी हिकिड़ी अलॻि थोरी माना इज़त हूंदी हुई उनखे अलॻि कम्यूनिटी ॾिसंदी हुई। माना भगत राहू त उनखे अलॻि जॻह ॾींदा हुआ ॿ विहाणा ॾेई छॾींदा हुआ या उनखे चवंदा हुआ त यार हीउ भगत साहिबु जेको वेठो हुनजे अॻियां मतिलबु हिकिड़ो एतिराम जो अलॻि हिकिड़ो मयार हूंदो त असांजी दिलि चवंदी हुई त असीं बि कुझु अहिड़ो कुझु थियूं। त नंढपण में स्कूल में बि ॻाईंदा हुआसीं ॻोठ में रिहाइण या पाण वटि जेको जन्माष्टमी थिए थी या इन क़िस्म जा जेके कानूड़ा या इन सां गॾु ॿिया जेके ईदूं जेके ॻोठ में हूंदियूं हुयूं उन्हनि में या 14 अगस्त उन प्रोग्राम में ॻाईंदा हुआसीं। थोरो गले में क्वालिटी हुई वॉइस क्वालिटी जे करे उस्ताद साराईंदा हुआ। सही आहे। सभ खां पहिरीं जेको मूंखे उत्साह मिलियो उहो नार्थ कॉलोनी में मिलियो सादिक फ़क़ीर मतिलबु साईं सादिक मरूम केर सॾाए पंहिंजे हिसाब सां माना उहो जिस्मानी तौरु असां सां गॾु न आहे लेकिन हुनजो असरु अॼु बि असीं किथे किथे ॻायूं था त किथे माण्हू चवनि था यार सादिक फ़क़ीर जी लहर आहे तव्हांजे गले में ऐं सॼी दुनिया सादिक खे ईअं ई करे थी। त सादिक फ़क़ीर साईं सां वरी असांजो पंहिंजे हिसाब सां पाण हिते जा ई आहियूं त उहो रिश्तो रहियो हिकिड़ो घरेलू वास्तो बि रहियो। त साईं सादिक मूंखे 5 साल पढ़ायो बि ठीकु आहे असां सां गॾु 6 खां 10 नाथ कॉलोनी हाई स्कूल मिठी में। उन में साईं सादिक चवंदो त दयाल तूं ॻाईंदो कर पोइ ईअं उन मां मूंखे नाथ कॉलोनी में थोरो वधीक उत्साह मिलियो। पोइ अॻिते वियासीं हैदराबाद में उते वरी हिकिड़े नए माण्हू सां मुंहिंजी मुलाक़ात थी पोइ सम्झो तमामु वॾो शख़्सियत तमामु वॾी तमामु वॾो नालो माण्हू तराशींदड़ सुबुह पलीजो साहिबु उनजे घर में आउं रहियसि त पलीअ साहिब वटि जॾहिं हूंदा हुआसीं त उहो कॾहिं कॾहिं महिमान ईंदा हुआ पोइ चवंदो हीअ मूंखे चवंदो थर जी भिट आहे इहा पोइ घुराईंदो पोइ चवंदो असांखे को ॿुधा पर अहिड़ी शइ ॿुधा जंहिंमें थर जी ख़ुशबू अचे। पोइ आऊं हिते जूं वायूं भगत मोहन जूं या साईं सादिक जो या शफ़ी फ़क़ीर जो या वसंत जा ॻायल के अहिड़ा कलाम ॿुधाईंदुसि या भगती जी कबीर जी का वाणी पलीअ साहिबु उतां साराईंदो चवंदो तूं भलो ॻाई सघींदो। पोइ ईअं अॻिते आयसि बेसिकली पलीअ साहिबु काफ़ी दोस्तनि खे जेको सो इनकरेज कयो पोइ हू सियासत जे मैदान में हुजे पलीअ साहिबु जहिड़ो पिटाई ते केरु ॻाल्हाए इवन पलीअ साहिबु जहिड़ो शेख अयाज़ ते केरु ॻाल्हाए मतिलबु सिंधी मौसीक़ी सिंधी अदब सॼे सिंध ते हुन न सिर्फ़ु हसीन ॻाल्हायो पर सिंध जो केस हसीन नमूने सां विड़ियो बि सही। तव्हां मैट्रिक ताईं नाथ कॉलोनी हाई स्कूल में तालीम कराई ऐं पोइ तव्हांजी एजुकेशन किथे पहुती केतिरो तव्हां पढ़िया? मैट्रिक में मूं गवर्नमेंट हाई स्कूल नाथ कॉलोनी मिठी करण खां पोइ मूं डिग्री कॉलेज कासिमाबाद बॉइज़ अच्छा उन मां मूं प्री इंजीनियरिंग में इंटर कई। उन खां पोइ सिंधी यूनिवर्सिटी जियोलॉजी डिपार्टमेंट इल्म अर्ज़ियात में मूं मास्टर्स कई ऐं उन खां पोइ एम.फिल सिंधी यूनिवर्सिटी में ऐं उनजी जेको आहे रिसर्च आहे लीड टू PhD आहे उनजी हले पई हिन वक़्तु ऐं उन सां गॾु पंहिंजो LLB मुंहिंजी हले थी कॉलेज साइड। अच्छा ठीकु आहे। LLB कहिड़ो साल हले पियो? सेकेंड ईयर में। ठीकु आहे इहा मुंहिंजी एजुकेशन आहे। ठीकु आहे ऐं उनखां पोइ बसि इहो इहो ई मुंहिंजो रहियो आहे त पंहिंजे हिसाब सां मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स आहिनि जिन सां जेको लिंक आहे उनमें पढ़ाई हले थी एकेडमिक स्टडी इहा आहे बाक़ी सही सब्जेक्ट सभु पंहिंजा। हीअ जेको तव्हांजी एजुकेशन आहे ऐं मूंखे ज़ाती तौरु ख़बर आहे त थर में तमामु थोरा छोकिरा आहिनि जेके PhD M.Phil ताईं पहुता आहिनि जेके डॉक्टर आहिनि प्रोफेसर आहिनि
हिन वक़्तु जेको थर में हेॾी सारी जेका डेवलपमेंट थिए पई थी उन में तव्हांजी डिग्री तव्हांजी एजुकेशन मुंहिंजो मतिलबु आहे त जेके असांजा मिनरल्स आहिनि जेके असांजा रिसोर्सिस आहिनि उन में तव्हां किथे ॾिसो था पंहिंजी डिग्रीअ खे ऐं अहिड़ा केतिरा छोकिरा थर जे अंदरियां घुरिबल आहिनि असांखे जेके हे थर जे अंदरि समूरे थींदड़ कमकार जे अंदरि न सिर्फ़ु ॾिसनि पर बाक़ी थरनि खे इनकरेज बि कनि। जी असल में प्यारा सिंह छा आहे जो इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे त रिसर्च ताईं पहुचण वारा तमामु घटि असांजा नौजवान आहिनि। ऐं सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि कंदुसि त हर नौजवान जेसिताईं रिसर्च न कंदो तेसिताईं हुनजी जेका स्टडी आहे न हू इम्तिहान ॾियण ऐं कापी करे पास करण वारो जेको असां ते आहे उहो थपो असां ते लॻो ई लॻो पियो आहे। हिन सॼी शइ में ॾिसो के अहिड़ा सब्जेक्ट्स आहिनि जिन जे बारे में मतिलबु राय इहा थी रखी वञे त बाबा हीअ सब्जेक्ट अच्छा ही ईअं पियो हलंदो जहान। प्रोफेशनल ॿ टे शयूं असां वटि जेको कैरियर काउंसलिंग त सही आहे कोन, माना डॉक्टर थियो, डॉक्टर न त इंजीनियर थियो, जो न त पोइ माना ॿियो हेठि पोइ ठीकु जहिड़ी ॻाल्हि आहे। मतिलबु त लिटरेचर हिस्ट्री साइंस जो ॿियो को बि सब्जेक्ट उनमें जेकॾहिं केॾी बि महारत रखंदड़ या शौक़ु रखंदड़ माण्हू अची वञे असांजे अॻियां उहो उन ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे। असांजे समाज में इहो हिकिड़ो वॾो अलमयो आहे, हिकिड़ी ग़लति काउंसलिंग थियल आहे जेको असांजे दिमाग़ में वेठी आहे। तंहिंजे करे असांजा जेके नौजवान आहिनि उन्हनि खे वधि खां वधि कंहिं बि सब्जेक्ट में वञनि था रिसर्च करी, जेसिताईं रिसर्च करे हू पंहिंजो कुझु नई ॻाल्हि न कंदा तेसिताईं कुझु कोन थींदो। जियोलॉजी में मूं एमफिल जो हालांकि मास्टर्स करण खां पोइ मूंखे जॉब मिली वई, मूं पाण हिते कमु कयो आहे थरकोल ऐं हिन सॼे सिस्टम में। पहिरीं ॻाल्हि त असांजी रिसर्च थियल हुजे, चाहे PhD हुजे, जेको कुझु बि करे हिते जॾहिं नौजवान अचे थो हुनखां सभ खां पहिरीं जेको सपोर्ट जेका जंहिं शइ जी आहे उहो सिस्टम जी आहे। सिस्टम असांजो सही हुजणु घुरिजे, जंहिंमें मेरिट हुजणु घुरिजे सभु शयूं। असांजो जेको हिते सलामकोट हींअर मर्कज़ आहे हिन क़िस्म जो थरकोल कंपनीज़ सॼो ब्लॉक्स जो आहे। थर 22,000 समथिंग स्क्वायर किलोमीटर में, उनमें तक़रीबन 11,000 स्क्वायर किलोमीटर जे लॻभॻि माना इहो थरकोल जेको आहे एरिया सॼो अचे थो, ठीकु आहे। उनमें 14 ब्लॉक्स आहिनि। सभ खां पहिरीं ॻाल्हि त हुनजी जेका सही प्लानिंग, को बि कमु करण खां पहिरीं हुनजी हिकिड़ी स्टडी थींदी आहे। टाइमली असां वटि स्टडीज़ थियूं ई न आहिनि, ठीकु आहे हिकिड़ी ॻाल्हि। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त जेका असां वटि जेको बि प्रोजेक्ट हले थो उन प्रोजेक्ट में मेन जेको हिकिड़ो जुड़े थो जेको कमु जेको आहे स्टडीज़ करण खां पोइ शयूं इम्प्लीमेंट कराइण ऐं उन शयुनि खे ॾिसणु ऐं मॉनिटर करणु, हू असांजा इलेक्टेड जेके रिप्रेज़ेंटेटिव्स आहिनि उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे जेका सही तरीक़े सां न पई निभाई वञे एट दिस टाइम। एज़ ए जियोलॉजिस्ट, एज़ ए टेक्निकल, एज़ ए थरी पीपल, आऊं हिकिड़ी ॻाल्हि कयां थो सिंपल त हींअर जेके बि हिते माण्हू मॉनिटर कनि पिया उनमें इंडिजीनियस थर जो को बि माण्हू न आहे। अच्छा, ओरिजिनल बेसिक थर जो जेको हूंदो आहे, जेको ॾिसो हींअर जेका कमेटी ठही आहे उनमें को बि थर जो रिप्रेज़ेंटेटिव न आहे। कमेटी जेका सिंध गवर्नमेंट जेका तरफ़ां ठही आहे, ठीकु आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा शइ आहे त इहे शयूं जेके मॉनिटरिंग आहे उहो सही न पई थिए। उनखां पोइ हिते जेका हायरिंग थिए पई उहा हायरिंग मेरिट बेस ते दुनिया में जिते बि तव्हां ॾिसो, मज़हबनि खां वठी पुराणनि तारीख़ी मामलनि खां वठी, जेको घर जंहिंजो बेसिक जेको नेटिव रेज़िडेंट आहे उन ते पहिरियों हक़ थिए थो। सही, इन बेस ते जेकॾहिं थर जा माण्हू सभ खां पहिरीं ठहिया वञनि, असीं इन ख़्याल जा आहियूं दुनिया जो को बि कॉम्पिटेंट माण्हू हिते जॉब करे भली करे मोस्ट वेलकम। जेकॾहिं असां वटि कैफ़े थर जो हिकिड़ो बावर्ची आहे, हू जेकॾहिं सुठी कुकिंग करे सघे थो पोइ असीं नवकोट खां घुराए उनजो वॾो ख़र्चु ऐं उनजो रिसोर्स छो इस्तेमालु कयूं। सही आहे। थर जो जियोलॉजिस्ट मूं वटि हिन वक़्तु 50 जियोलॉजिस्ट जूं सीवीज़ पियूं आहिनि मूं वटि। 500 जे लॻभॻि माइनिंग ऐं सिविल ऐं मैकेनिकल इंजीनियर्स जूं मूं वटि पियूं आहिनि। दयाल सहराई वटि पियूं आहिनि, छाकाणि जो मूं हुते जॉब कई आहे। उहे थर जा आहिनि, उहे बेरोज़गार आहिनि, उहे ट्यूशनूं पढ़ाइनि पिया, उहे EFU में कमु पिया कनि, उहे ॿिया कमु पिया कनि, उहे मास्टर लॻा पिया आहिनि प्राइवेट स्कूलनि में, पर उन्हनि खे हिते स्पेस नथो मिले। इहा शइ इहो सिस्टम जी हिकिड़ी आहे ख़राबी। उनखां पोइ सेकेंड नंबर ते आउं इहा ॻाल्हि कंदुसि, उहो हीअ आहे त जेके असांजा नौजवान आहिनि हू बि फाइट नथा कनि। टेक्निकल जेके मिसाल जियोलॉजिस्ट ऐं इंजीनियर जेके ॿिया आहिनि, हू थरकोल असां वटि ॾिसो माना जॉब जी माना वैकेंसी आहे, उते असांखे जॉब नथी मिले। ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे, कराची जी कंहिं बि कंपनी में वेठा आहिनि 25-30 हज़ार ते, ईअं न हुजणु खपे। हिकिड़ो जेकॾहिं सुठो जियोलॉजिस्ट आहे हू जियोलॉजिस्ट। अच्छा, उनखां पोइ ॿी हिकिड़ी ॻाल्हियूं घणियूं आहिनि हाणे। ॿी हिकिड़ी अञा ॿी वॾी ख़राबी आहे जेको असांजे सिस्टम में आहे, उहा हीअ आहे त जेको बि हिते जो माण्हू सॼो ॾींहुं असां वटि माण्हू रड़ियूं था कनि त भाउ लोकल माण्हू खणो कोन था। लोकल माण्हू को पढ़ी अचे थो
हू जेकॾहिं हुते सीवी थो ॾिए त ऐं नौकिरी लॻे थो त पोइ चवंदा हीअ विकिजी वियो हले। ईअं बि न हुजणु घुरिजे। ईअं न हुजणु घुरिजे। सही। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त ॾिसो हिकिड़ो लीगल एडवाइज़र खपे थो कंहिं कंपनी खे, सुठो वकील हिते जो आहे त हू हुन में जॉब करे, ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे। हा, माण्हू किथे बि रहे थो उते पंहिंजी राय रखे। मिसाल तौरु आउं जेकॾहिं कंहिं बि कोल ब्लॉक ते जॉब कयां थो, उन ब्लॉक जे ॻोठाणनि सां को मसइलो कंपनी करे पई एज़ अ थरी, ऐं उन्हनि ॻोठाणनि जो मसइलो हल करायां, वधि खां वधि कोशिशि कयां, उन्हनि जो केस फाइट कयो, सुठी ॻाल्हि आहे। सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, उनखां पोइ तव्हां जेकॾहिं इन क़िस्म जा जेकॾहिं माण्हुनि में पिया सर्टिफिकेट पाण विराईंदासीं त बाबा हीअ फलाणे जॉब खे, अच्छा माना हीअ बि विकिजी वियो, इन क़िस्म जी ॻाल्हि न हुजणु घुरिजे। असांजा जेके बि लोकल माण्हू आहिनि उनमें जेके कॉम्पिटेंट नौजवान आहिनि उन्हनि खे असीं प्रमोट कयूं, उनखे इनकरेज कयूं त हुते हू जॉब कनि। हा, बाक़ी प्लेटफॉर्म्स हुजनि जेके मॉनिटर कनि गवर्नमेंट तरफ़ां पंहिंजे हिसाब सां। सही। ॿिया हिते जा लोकल जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, जेके टेक्निकल माण्हू आहिनि, तव्हां पारां माण्हू जेके पढ़ियल लिखियल ॿिया माण्हू आहिनि, जेके असांजा हिते जा लोकल आहिनि, जिनखे ख़बर आहे हिते कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि, मसइला कहिड़ा आहिनि, उनखे कीअं हल कजे, उन्हनि मसइलनि जे लाइ हिकिड़ियूं अलॻि जेके असांजी पढ़ियल लिखियल ऐं सिविल जेका सोसाइटी आहे उनजा अहिड़ा माण्हू हुजनि जेके उन्हनि सॼी शयुनि खे मॉनिटर कनि, त पोइ असांजो नौजवान जो जेको रिसर्च हुजे या घटि पढ़ियल हुजे, हर स्टडी जी लेवल जो, इवन अनपढ़ियो माण्हू त हिते चौकीदार त थी सघे थो। थी सघे थो, छो नथो थी सघे। ऐं हिकिड़ी ॿी शइ इहो आहे त असां तव्हांजी ॻाल्हि उन खे आउं सेकेंड कंदुसि त ज़रूरी न आहे त वालदेन पंहिंजे ॿार खे सिर्फ़ु इन लाइ पढ़ाइनि त मुंहिंजो पुटु डॉक्टर प्रोफेसर या इंजीनियर थिए। दुनिया जे अंदरि हेतिरियूं सारियूं ॿियूं फील्ड्स पियूं आहिनि जिन में तव्हां वञी सघो था। इवन तव्हां जेकॾहिं सुठा शेफ थियो था तॾहिं बि तव्हांजी हिकिड़ी पॉपुलरिटी आहे। तव्हां जेकॾहिं सुठा सिंगर आहियो तॾहिं बि त तव्हां हिकु मक़ाम माणियो था। बिल्कुलु ज़रूरी न आहे त तव्हां हिन वक़्त में एजुकेशन सिर्फ़ु हिन लाइ माणे त तव्हां नौकिरी कयो। एजुकेशन ख़ुदि हिकिड़ी सिखिया बि त आहे न, ईअं करे बि त असांखे वठणु घुरिजे। बिल्कुलु। छा दयाल पंहिंजो जीअं तव्हां पंहिंजी अॼोकी जेका ई पंहिंजी ख़ूबसूरत जॻह कचेरी हले पई, हिन में तव्हां ज़िक्र कयो त तव्हांजी फैमिली जे अंदरि तव्हांजे ॾाॾे साईं बि ॻायो आहे ऐं तव्हांजे चाचे बि ॻायो आहे। सो तव्हांजे मिज़ाज ते ऐं तव्हां जेके जेके धुनूं कंपोज़ कयूं आहिनि, जंहिं मौसीक़ीअ खे, जंहिं शाइरी खे तव्हां अपनायो, उन हिते तव्हांजे ॾाॾे खे तव्हां रूबरू ॿुधो पंहिंजे खे? हा, मतिलबु त उनजो न मूं रूबरू कोन ॿुधो, उनखां अॻु में गुज़री आहे, पर उन जूं शयूं असां ताईं ट्रांसफर थियो ऑडियो कैसेट जी रिकॉर्डिंग। ठीकु आहे। ऐं चाचे खे तव्हां? चाचो वेठो आहे, चाचे खे रूबरू ॿुधो आहे, उनखां घणी शयूं सिखियूं बि आहिनि। तो उन्हनि शयुनि मां तव्हांखे केतिरी थींदी आहे मुख़्तलिफ़ गैदरिंग्स में? माण्हू चवंदा आहिनि त भई तर्ज जेको सूफ़ी सत्संग आहे, वाणियूं आहिनि, उहे तव्हां ॿुधायो। हिन क़िस्म जी को जेकॾहिं वाणी थी वञे या ॾाॾे खे बि यादि कयूं ऐं जेको तव्हांजे चाचे जो जेको फ़न तव्हांजे घर जे अंदरि मौजूदु आहे। जी जी, हा, असल में उनजो बिल्कुलु असरु आहे। मूंखे तमामु घणियूं जेके धुनूं आहिनि हिते, असां वटि सिंध में घणा अहिड़ा कलाकार आहिनि जिन उन्हनि भॼननि जूं जेके धुनूं आहिनि उनखे थोरो रिफ्रेश करे उन्हनि धुननि ते उन्हनि नालो कमायो आहे ऐं उहा ॻाल्हि उन्हनि खे मञणु खपिजे। ही राजस्थान ऐं थर जो जेके बि 47 48 चवनि था लोक धुनूं आहिनि, उन्हनि मां सॼी ही शइ फुटी निकिती आहे, सॼी मौसीक़ी। इवन हिन वक़्तु इंडियन फिल्म इंडस्ट्री में जेके आइटम सॉन्ग्स अचनि पिया न, मॉडल जेके हींअर मुख़्तलिफ़ जेके छोकिरियूं आहिनि, जेके आहिनि पंहिंजूं एक्ट्रेसिस आहिनि या एक्टर आहिनि, उन्हनि जा जेके प्रोग्राम्स अचनि था उनमें जेके मॉडर्न हिकिड़ी मौसीक़ी सां जेके थियल आहिनि धुनूं, असल उन्हनि लोक धुननि मां निकितल आहिनि ऐं सभई धुन लॻभॻि राजस्थान मां निकितल आहिनि। इहा पूरी दुनिया में इहा हिकिड़ी रिच ॻाल्हि आहे जेका असांजे हिकिड़े इलाइक़े जे खाते में आई आहे। इन ते असांखे फ़ख़्रु आहे। असां वटि हिकिड़े कॾहिं कॾहिं वेठा हूंदा आहियूं त गीत या सहरा या जेके पंहिंजे शादियुनि में मायूं ॻाईंदियूं आहिनि, उन्हनि में किथे किथे अहिड़ियूं हिकिड़ियूं जॻहियूं रखियूं पियूं हूंदियूं आहिनि उनजे गले में जेका नेचुरल आहे, जेके असां वटि वॾा वॾा गवैया बि न रखी सघंदा। त इन में इहे शयूं जेके आहिनि असांखे मिलियूं आहिनि तमामु घणो धुननि, असांजे ॻाइणु, असांजे अंदाज़, इन सभिनी शयुनि ते जीअं असांजी फैमिली खां अलावा ॿियनि अलाए केतिरनि भॻतनि जो असरु आहे। पर हिते थोरी इहा शइ आहे त पाण वटि उन्हनि शयुनि खे ॿी निगाह सां असां ॾिठो थो वञे त हू शयूं जेके आहिनि न उहे एतिरियूं एलेबोरेट नथियूं थियनि। मिसाल तौरु भॼन जेको आहे न, हाणे भॼन में तव्हां ॾिसंदव कबीर साहिबु जेका ॻाल्हि कई आहे, संत कबीर, अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि जेके 600 साल पोइ अॼु असीं नथा करे सघूं। एक कहूँ तो है नहीं गर दूजा कहूँ तो गार, अरे जैसा है वैसा ही रहे ये कबीरा वीचार। केॾी एडवांस्ड ॻाल्हि थियल आहे। त इहे शयूं आहिनि जेके असां ताईं उहे पहुतियूं आहिनि, उन्हनि धुननि जो बिल्कुलु असरु आहे। मुंहिंजो चाचो आहे, उनजो जेको हुनजो गलो मूंखे वणंदो आहे, ख़र्च में ॾाढो सुठो आहे। भगत हिते तक़रीबन तव्हां जेके ॾिसंदा 4थे कारे था पिया ॻाईंदा आहिनि
ऐं हीअ जेको असां वटि जेको आहे मुंहिंजो चाचो हू पहिरीं कारे ते ॻाईंदो ऐं उहे हेठि ॻाईंदो हिते असां वटि हिकिड़ो वॾो रहियो आहे पंहिंजो भॻत हे उनजी उहा धुन मूंखे ॾाढी वणंदी आहे शाइरी जे ख़्यालनि सां थी सघे थो पंहिंजो पर उहा धुन मूंखे ॾाढी वणंदी आहे ऐं तव्हांखे ॿुधायां थो हू बि असांजो माइटो भॻत पुरखोमल बोरली जो उनजी पंहिंजी कंपोज़ बोली उन हिकिड़ो ॾुकार में हिकिड़ो लिखियो हो तमामु दोस्त जेके असीं गैदरिंग्स में वेंदा आहियूं पोइ मूंखां ॿुधंदा आहिनि तव्हांखे आउं थोरो ॿुधायां थो पूरो ॿुधायो मुकमिल ॿुधायो जी जी हा त मल्हार में वो भी मोड़ो थे गयो अरे मोरा रमैया वारे वारे मेहुला वसा मोड़ो थे गयो सारंग ना संभारे वो गाजड़ लो गजारे सारंग ना संभारे वो गाजड़ लो गजारे बिजड़िया ना वारे वारे आ मोड़ो थे गयो अरे मोरा रमैया वारे वारे मेहुला वसा मोड़ो थे गयो गाए साए राए बुखे कौन ढाए गाए साए राए बुखे कौन ढाए इया भागिया ना इया मैं भटकार मोड़ो थे गयो अरे मोरा रमैया वारे वारे मेहुला वसा मोड़ो थे गयो पुरखेरी पुकार मोरी रे मल्हार पुरखेरी पुकार ओ ये मोरी रे मल्हार ये पपैये ना हरे रामैया पपैये ना पल्लरी ओ पिया